मदीने जे मीर जो प्यारो सहाबी हजरत अब्दुल्ला इब्न मसऊद रज़ी अल्लाह ताला इस्लाम जो इब्तिदाई ज़मानो काबतुल्लाह ते काफरन जो कब्ज़ो मुशरिकन जो कब्ज़ो काबतुल्लाह जे अंदर 360 नंढा वडा पुत्र रखियल आहिनि लात पे पयो मन्नात पे पयो उज़्ज़ा पे पयो हबल पे पयो अल्लाहु अकबर कबीरा हजरत अब्दुल्ला इब्ने मसऊद काबतुल्लाह जे अंदर आयो अहादीस मुबारक जे किताब में अचे थो हजरत अब्दुल्ला काबतुल्लाह जे अंदर अची करे जोर सां तेज आवाज सां अल्लाह जे पाक कुरान जी तिलावत करण लगो। मुझे साईं जी प्यारी गुलामियाणी सहाबियाणी हजरत सुमैया रज़ी अल्लाह ताला अन्हा काफरन अबू जहल अम्मा सुमैया के बधो रसन में झगड़े करे अल्लाह अकबर ततल रेते बधी पईया अचानक बिनी जहान जे सरदार जो गुजर थियो ओ साद महरवारा जने मुझे साईं पंहिंजी गुलामियाणी के ॾिठो सहाबियाणी के ॾिठो मदीने जो मीर चवण लॻो ओ सुमैया परेशान न थे जाए ओ सुमैया गमगीन न थे जाए ओ सुमैया फिक्रमंद न थे जाए चंदनी हंजी जिंदगी आरजी जिंदगी इन जंगे उहद जे मौके ते मुसलमानन जो ॾाढो नुक़सान थियो माली नुक़सान भी थियो जानी नुक़सान भी थियो हुजूर जे सहाबा जलीलुल कदर सहाबा जिनमें जनाब अमीर हमजा रज़ी अल्लाह ताला अन्हु भी हो शहादत जा जाम नोश क्यों जने मदीने खबर आई मुसलमानन जो ॾाढो नुक़सान थियो सहाबा शहादत जा जाम पीता है माने तवज्जो कजाए मदीने जो मौजू अमरियूं भेंडियूं ऐं न्याणियूं बाहिर निकरी आयो सऊत सही छा सूरत हाल अल्लाहु अकबर एक अमड़ कुरारी बीठी एकड़ो सहाबी गुजरियो अमड़ कुरारी जे चेहरे ते नजर पई चतो अम्मा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन ओ अम्मा तू जो बाबो जंग में शहीद थियो अम्मा थी जे अल्लाह जे रजा ते राजी हा ॿियो सहाबी आयो अमर जे चेहरे ते नजर पई चतो अम्मा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अम्मा तू जो मुर्स भी जंग में शहीद थियो अल्लाहु अकबर अम्मा थी जे अल्लाह जे रजा ते राजी हा ॿियो सहाबी आयो अम्मा जे चेहरे ते नजर पई चतो अम्मा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन ओ अम्मा तू जो भाव भी जंग में शहीद थियो अम्मा फजर में अची वई चथी मुखे बुधायो तो सही मदीने जो मीर कीअं है आमिना जो लाल कीअं है मुझो साईं कीअं है सहाबा चवण लगा ओ अम्मा साईं जन खैरियत सां आहिनि आफियत सां आहिनि इजो मदीने जो मीर आयो थोड़ी देर गुजरी हेडा बिनी जहान जो सरदार आयो तेरे अम्मा जी नजर मुझे साईं जे वसुहा वारे चेहरे ते पई अम्मा चवण लगी ओ मुझा साईं मुझो मुर्स कुर्बान मुझो बाबो कुर्बान मुझो भाव कुर्बान मुझी औलाद कुर्बान मुझा बच्चा कुर्बान ओ मुझा साईं मुझी इहा दुआ है जैसी तई तहां आयो तहां के को कोसो पाओ न लगे। रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि त्तय्यिबीन व अस्हाबिहि त्ताहिरीन अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका
अल्ला तखाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून। क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा रअयतुमुल्लज़ीन यसुब्बून अस्हाबी फ़क़ूलू लअनतुल्लाहि अला शर्रिकुम वक़द क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अल उलमाउ वरसतुल अंबिया वक़द क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अल मर्उ मअ मन अहब्ब औ कमा क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभी साथी मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम उलमाए किराम, इंतहाई ज़ी वक़ार साथियों, मुझे मोहतरम दोस्तों, भाइयों एवं बुजुर्गों, तो ऐसा ही नगोठ साथ महर जे अंदर हिन अज़ीम शान सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलसे में मौलाना बशीर अहमद महर साहब जी दावत अल्लाह जे पाक कुरान जी महफिल में यकीनन महज अल्लाह रब्बुल इज्जत के राजी करने जी नीयत सां गॾु थियो हूं। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तव्हां असां जी हिन हाज़री के मंजूर व मक़बूल फरमाए। असर जी नमाज जो वक्त भी थी वियो, मगरिब भी इंतहाई करीब आ। मुख्तसर वक्त में बचार गालियों अर्ज़ कयां तो दुआ है त अल्लाह तबारक व तआला मुखे सही समझण, अमा के सही समझण, असां सभिनी के तमाम गालियों जे मथा अमल करण जी तौफीक नसीब फरमाए। कुरान पाक जी हिक आयत अवाने सामो तिलावत की या जंहिंमें रब थो फरमाए इन्नल लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह। रब तो फरमाए बेशक उहे मां अल्लाह जा बान्हा जिन चयो त असां जो रब अकेलो अल्लाह हुआ। अब असां जो रब केरा ॻाल्हायो, असां जो रब केरा? मोहब्बत साहबा शक तो वचा पक है न पंजा बई हथ फिजा में बुलंद असां जो रब केरा? वो आवाज अचण खपे असां जो रब केरा? अल्लाह। सब का पहिरीं ॻाल्हि पंहिंजे ज़हन नशीन करे छॾियो जॾहिं असां जो रब अल्लाह हुआ त हाणे हिन दिल जे अंदर अल्लाह जी ज़ात खां अलावा कंहिं ॿी ज़ात जो खौफ भी न हुजे, भो भी न हुजे। माण्हू ॾुजे कंहिंखां, ॻाल्हायो, माण्हू ॾुजे कंहिंखां? जिंदगी जो मालिक केरा? मौत जो मालिक केरा? मारे तवज्जो कजाए। रब कलाम मुक़द्दस में आवाज़ ॾिनो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून। ओ
मुसलमानों जरे असा जुबान सा इकरार कयो से दिल सा कबूल कयो से अल्लाह असा जो रब्बा हाने हिन दिल जे अंदर दुनिया वारन जो भौ न होजे दुनिया वारन जो खौफ न होजे सवाल लख नबी जो पैगाम ई हो जरे अल्लाह के पंजो रब मञव हाने दिल जे अंदर खौफ अल्लाह जो होजे खौफ अल्लाह जो होजे मदीने जे मीर जे सहाबा जो पैगाम हिन दिल जे अंदर खौफ अल्लाह जो होजे खौफ अल्लाह जो होजे माने तवज्जो कर जाए इते गालकते वधाया थो मां पंजे सोक में ही चवंदो हां रब्बे मोहम्मद जो कसम मदीने जे मीर जा सहाबात सहाबा पर रब्बे मोहम्मद जो कसम आमिना जे लाल जो सहाबियाणियों बे सहाबियाणियों मुझे साईं जी प्यारी गुलामियाणी सहाबियाणी हजरत सुमैया रजी अल्लाह ताला अन्हा काफरन अबू जहल अम्मा सुमैया के बधो रसन में झगड़े करे अल्लाह अकबर ततल रेते बधी पईया अचानक बिनी जहान जे सरदार जो गुजर थो ओ साद महरवारा जने मुझे साईं पैजी गुलामियाणी के डिठो सहाबियाणी के डिठो मदीने जो मीर चवण लगो ओ सुमैया परेशान न थे जाए ओ सुमैया गमगीन न थे जाए ओ सुमैया फिक्रमंद न थे जाए चंदनी हंजी जिंदगिया आरजी जिंदगिया अल्लाह अकबर कुल्लु मन अलैहा फान वयबका वजहु रब्बिका जुल जलाल वल इकराम समूरो जहान फानिया जेको आयो आ तेके हलणो आ जेको ठयो आ तेके टहणो आ जेको जायो आ तेके मरणो आ जेकरे के जात के बका है वो अल्लाह वहदहू ला शरीक लहू जी जात मारे तवज्जो कजा तू जो ईमान ताजो थी दो मुझो साईं चवण लगो ओ सुमैया परेशान न थे जाए जेकरे हिनन जुल्मन में जबरन में तुझी शहादत थी गई ओ सुमैया मां मोहम्मद करीम तो के खुशखबरी थो जा तू जो ठिकानो जन्नत अल्लाह अकबर हजरत सुमैया चवण लगी ओ मुझा साईं जैदी हका सुमैया ताज हथन ते बैयत कया साईं रब्बे मोहम्मद जो कसम इन दिल जे अंदर अबू जहल जो खौफ ना है कहीं मुशरिक जो खौफ ना है कहीं काफिर जो खौफ ना है साईं इन दिल जे अंदर खौफ सिर्फ एक अल्लाह जी सा जो साईं रब्बे मोहम्मद जो कसम इन दिल जे अंदर उन दीह का वठी करे जे करे मोहब्बत आ मोहब्बत एक अल्लाह जिया भी अल्लाह जे महबूब नबी जिया मदीने जे मीर जा सहाबा त सहाबा अब तवज्जो है ना पर मुझे साईं जू सहाबियाणियों बे सहाबियाणियों सुभान अल्लाह में सुस्ती न मोहब्बत सा जो सुभान अल्लाह किताबन में अचे तो जंगे उहद जो मौक़ो ओ साथ महर वारा मुसलमान पंजन बच्चन के तैयार करे मदीने जे मीर जे खिदमत में मोकलीना ओ असांजा साईं असांजा बच्चा तहां ते कुर्बान फिदा का भी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ असांजा साईं असांजो अब्बो तहां ते कुर्बान अम्मा तहां ते कुर्बान औलाद तहां ते कुर्बान बच्चा तहां ते कुर्बान माल तहां ते कुर्बान घर बार तहां ते कुर्बान मारे तवज्जो कजाए इन जंगे उहद जे मौके ते मुसलमानन जो ॾाढो नुकसान थियो माली नुकसान भी थियो जानी नुकसान भी थियो हुजूर जे सहाबा जलीलुल कदर सहाबा जिनमें जनाब अमीर हमजा रज़ी अल्लाह ताला अन्हु भी हो शहादत जा जाम नोश क्यों जने मदीने खबर आई मुसलमानन जो ॾाढो नुकसान थियो सहाबा शहादत जा जाम पीता है मारे तवज्जो कजाए मदीने जू मौजू अमड़ियों भेंडियों अन्याणियों बाहर निकली आयो सऊत सही छा सूरत हाल अल्लाह अकबर एक अमड़ कुरारी बीठिया एकड़ो सहाबी गुजरियो अमड़ कुरारी जे चेहरे ते नजर पई चतो अम्मा
इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ओ अम्मा तू जो पापो जंग में शहीद थी हो, अम्मा थी जे अल्लाह जे रज़ा ते राज़ी हा। ॿियो सहाबी आयो, अमर जे चेहरे ते नजर पई, चए थो अम्मा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अम्मा तू जो मुर्स भी जंग में शहीद थी हो, अल्लाहु अकबर। अम्मा थी जे अल्लाह जे रज़ा ते राज़ी हा। ॿियो सहाबी आयो, अम्मा जे चेहरे ते नजर पई, चए थो अम्मा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ओ अम्मा तू जो भाव भी जंग में शहीद थी हो, अम्मा वजन में अची वई, चए मूंखे ॿुधायो त सही मदीने जो मीर कीअं है, आमिना जो लाल कीअं है, मुंहिंजो साईं कीअं है। सहाबा चवण लगा ओ अम्मा साईं जन खैरियत सां आहिनि, आफियत सां आहिनि। इजो मदीने जो मीर आयो, थोड़ी देर गुजरी हेॾा ॿिन्ही जहान जो सरदार आयो। जॾहिं अम्मा जी नज़र मुंहिंजे साईं जे वसुहा वारे चेहरे ते पई, अम्मा चवण लगी ओ मुंहिंजा साईं, मुंहिंजो मुर्स कुर्बान, मुंहिंजो पापो कुर्बान, मुंहिंजो भाउ कुर्बान, मुंहिंजी औलाद कुर्बान, मुंहिंजा बच्चा कुर्बान। ओ मुंहिंजा साईं मुंहिंजी इहा दुआ है, जैसी ताईं तहां आयो तहां के को कोसो पाओ न लगे। मदीने जे मीर जा सहाबा त सहाबा पर आमिना जे लाल जूं सहाबियाणियूं बि सहाबियाणियूं हूं। अल्लाह जो कसम अॼु असां आहियूं त हुजूर जा दीवाना, हुजूर जा परवाना मस्ताना। जेकॾहिं आलिम ऐलान था कनि बाबा तहफ़ुज़े ख़त्म नबूवत रैली आहे, अबा मैदान ते निकिरजो, चङनि भलनि खे पेट में सूर थो पए। आहियूं त हुजूर जा दीवाना ऐं परवाना। आलिम ऐलान था कनि तहफ़ुज़े ख़त्म नबूवत जे उनवान सां जलसो आहे। बाबा शरीक थियो, कायदाननि खे अखियूं ॾेखारियूं आहिनि, कायदाननि सां मुहादो अटकाइणो आहे। अरे तवज्जो कजो, चंगा भला दीनदार। अबा तू भला कल जलसे में ना आए, ख़त्म नबूवत जो जलसो। साईं मुझे पुट जी तबीयत ठीक नहीं, तोखे बच्चा प्यारा हिन, बाकी मदीने जे मीर जे सहाबा के पंहिंजा बच्चा प्यारा ना। उनके पंहिंजा बच्चा कोड़ा हा, घर कोड़ो हो, घरवारियूं कोड़ियूं हो, अब्बो अम्मा कोड़ा हा। न न असांजे हुजूर जे सहाबा जो दर्स भी इहो आ त मदीने जे मीर जे कदमनि तां हर शइ कुर्बान। त रब्बे मुहम्मद जो कसम, जमियत उलमाए इस्लाम जे अकाबरनि जो पैगाम भी इहो आ त मदीने जे मीर जे कदमनि तां तन मन ऐं धन कुर्बान। अब कुर्बान करण जे लाइ तैयार आहियो? सोचे समझी इंशाअल्लाह कजो। बंदा बोचो तो बहुत तारिक भी जज्बाती, असां भी जज्बाती। हाँ सोचे समझी वायदा क्यों, तो सोचे समझी क्यों। हमारे तवज्जो कजाए बाबा जमीयत मौलाना गुलाम गौस हज़ारवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे घर में वेठो, दरवाजे ते दस्तक थी, हिकिड़ो साथी आयो, मुसाफिर हो। साईं पंहिंजे इलाइके खां आयो। हाँ साईं मुझे इलाइके में कायदियानियत वधी वई आहे, ख़त्म नबूवत जे कम जी ॾाढी ज़रूरत आहे। हमारे तवज्जो कजाए इन वक्त में मौलाना गुलाम गौस हज़ारवी रहमतुल्लाह अलैह जो पुत्र शदीद बीमार हो। किताबन में चेतो त जिंदगी ऐं मौत जी जंग पियो विढ़े, जिंदगी ऐं मौत जी जंग पियो विढ़े, माना जिंदगी जो आखिरी वक्त हो। मौलाना उनके जो मुसाफिर के भेजाए, बस मां तैयारी करे छा, घरवारी खां मोकलाए चांदा हलूं था, पहिरियां हुजूर जे ख़त्म नबूवत जो कम करणो आहे। घर आयो, घरवारी खे चई हुजूर जे ख़त्म नबूवत जो सॾ आयो आहे, मां वञा थो उन इलाइके में कम करण लाइ। घरवारी चवण लगी बच्चो एॾो बीमार आहे, जिंदगी ऐं मौत जी जंग थो विढ़े, कंहिंजे आसरे तो छॾे वञे। अल्लाहु अकबर। मौलाना गुलाम गौस हज़ारवी रहमतुल्लाह अलैह चवण लॻो त तोखे बि अल्लाह जे आसरे तो छॾियो वञा, त पंहिंजे बच्चे खे बि अल्लाह जे आसरे तो छॾियो वञा। पहिरियां हुजूर जे ख़त्म नबूवत जो कम करणो आहे। मारी तवज्जो कजाए मौलाना गुलाम गौस रहमतुल्लाह अलैह आयो, स्टाफ से गाड़ी में बैठा, अञा गाड़ी हली न हुई, हमरा टोड़ंदो आयो। से मौलाना पहचान तुझे पुत्र जो इंतकाल थियो, तुझो बच्चो फौत थियो। मौलाना हलिया पंहिंजे बच्चे के गुस्ल दे, बच्चे के कफन दे, बच्चे जो जनाजो पढ़ा, बच्चे जी तस्वीर कराए। हे जुमला दिल के परहियत लिख जाए। मौलाना गुलाम गौस हज़ारवी रहमतुल्लाह अलैह चवण लगो, खुदा मुझे बच्चे के गुस्ल नहीं छड़ियो, कफन नहीं छड़ियो, जनाजो पढ़ाए छड़ियो। बच्चे जो जनाजो पढ़ यो फर्ज किफाया है, मदीने जे मीर जे ख़त्म नबूवत जो तहफ़्फ़ुज़ कर यो फर्ज आइन। अकाबरन ते इहो पैगाम दिनो, अॼु वाइदो करता आलिम जो साथ ॾींदासीं।
आए को इंशाअल्लाह चवण वारो, आए को इंशाअल्लाह चवण वारो। मारे तवज्जो कजाए हजरत अब्दुल्ला इब्ने मसऊद। अब गाल याद आ ना, इब्तिदा इता थी काबतुल्लाह जे अंदर आयो। इस्लाम जो इब्तिदाई ज़मानो आ, काबतुल्लाह ते काफरन जो कब्ज़ो आ। हजरत अब्दुल्ला इब्ने मसऊद वडे आवाज सा जोर सा अल्लाह जे पाक कुरान जी तिलावत करण लगो। अल्लाहु अकबर कबीरा। ओ मुसलमानो, अज दुनिया वारन सा दोस्ती रखे थो, दुनिया वारन सा यारी रखे थो, पर रब्बे मोहम्मद जो कसम अज तो के इयो पैगाम देना आयो हां, अल्लाह जे पाक कुरान सा मोहब्बत करे, प्यार कर। दुनिया वारा दोस्त दुनिया में रह जीवींदा। अब आइए ना, दोस्त फोतियो के दोस्त जो बाबा जनाजो बनाजो पड़ी कब्र में दफनाए मोटी दो बाबा ने अल्लाह जे हवाले, अरे अल्लाह जे हवाले या का मोबाइल लखी दो वरी हाल वाल वठंदो उस कब्र में। हां सही, या का दरी बरी दींदो उस बारा पको पको हलाइंदो। हां अल्लाह जे हवाले। मारे तवज्जो कजा। लेकिन जे शख्स दुनिया जे अंदर अल्लाह जे पाक कुरान सा प्यार क्यों, सुभान अल्लाह चवने त बुधाइंदो मैं, सुभान अल्लाह चवने त बुधाइंदो मैं। खुदा जो कसम किताबन में अचे थो, जने इन कुरान जे दोस्त जो इंतकाल थियो, मिट माइट इनखे कब्र में दफनाए आया। हाने कुरान नूरानी शक्ल खड़ी करे कब्र जे अंदर वने थो। अल्लाहु अकबर। जने मैयत जी नजर इन नूरानी चेहरे ते पे थी, यो मैयत थो चे तू केरा, कुरान थो चे मां तुझो दोस्त हां। अल्लाहु अकबर। मैयत थो चे तो के कने डिठो नाहे, तुजी ज़ियारत थी नाहे। कुरान थो चे दुनिया जे अंदर तू मुखे पाठन में डिठो हो, कागजन में डिठो हो, रहलन में डिठो हो, पन्नन में डिठो हो, कपड़न में डिठो हो, खिलाफन में डिठो हो। अज रब करीम मुखी नूरानी चेहरो अता क्यों आ। अल्लाहु अकबर। ओ मुझा दोस्त परेशान न थे जाए, फिक्रमंद न थे जाए, मां तुझी सिफारिश खणी रब जे बारगाह में वञा थो। अल्लाहु अकबर। इहो कुरान उन मैयत जे कब्र मां निकरे थो, सत आसमान पार करे रब जे अर्श के वली करे चिमड़े थो। ओ मुझा अल्लाह, अज मुझे दोस्त जो इंतकाल थिया। ओ मुझा रब, दुनिया में मूसा ॾाढो प्यार कंदो हो, मूसा ॾाढी मोहब्बत कंदो हो, मुखे चपन सां चुमंदो हो, अखिन सां लगाईंदो हो, सीने सां लगाईंदो हो। ओ मुझा करीम अल्लाह, मुझी ज़ियारत भी कंदो हो, मुझी तिलावत भी कंदो हो, मुझन हुक्मन जे मुताबिक पंहिंजी जिंदगी भी गुजारींदो हो। ओ मुझा रब, पंहिंजे दोस्त जी सिफारिश खणी आयो हो, मुझे दोस्त जी सिफारिश के कबूल कर। मारे तवज्जो कजाए अहादीस मुबारक जे किताबन में अचे थो, रब कुरान जी सिफारिश के रद्द न कंदो, कबूल कंदो। ऐं रब फरमाइंदो, कुरान वञ तुझी सिफारिश कबूल थी वई, मां अल्लाह तुझे दोस्त जे कब्र खे जन्नत जे बागन मां हिकु बाग बणाए छॾियो आ। दोस्ती उहा रखो जेका आखिरत में भी कम अचे। गाल के समझो था ना बा। अब्दुल्ला आयो काबतुल्लाह जे अंदर तेज आवाज सां अल्लाह जे पाक कुरान जी तिलावत कई। मां पंहिंजे ज़ौक़ में हीअं चवंदो हां, जॾहिं अल्लाह जे पाक कुरान जी तिलावत थींदी आहे न, जेको ईमान वारो हूंदो आहे, मोमिन हूंदो आहे, मुसलमान हूंदो आहे, कुरान सां प्यार करण वारो हूंदो आहे, पोइ कुरान जो आवाज़ ॿुधी उन जो ईमान ताज़ो थींदो आहे, उहो ठरंदो आहे। अबा कुरान ॿुधी ठरंदा हो न, ॻाल्हायो बा ठरंदा हो न। ऐं कुरान जो आवाज़ जॾहिं मुशरिकनि जे कननि ते पवंदो आहे, काफ़रनि जे कननि ते पवंदो आहे, मुनाफ़िक़नि जे कननि ते पवंदो आहे, अल्लाह जो कसम इहे मुशरिक काफ़िर ऐं मुनाफ़िक़ कुरान जो आवाज़ ॿुधी सड़ंदा आहिनि। ॻाल्हि सम्झ में अचे थी न बा। जॾहिं अब्दुल्लाह इब्न मसऊद जो आवाज़ अबू जहल जे कननि ते पियो, काफ़िरनि जे कन कावड़जी पिया, चिड़ी पिया आया। हज़रत अब्दुल्लाह खे वरतऊं, ॾाढी मार ॾिनऊंसि, ॾाढी मार ॾिनऊंसि, ॾाढी मार ॾिनऊंसि। हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद सणो थी पियो। सहाबा आया, हज़रत अब्दुल्लाह खे खणी विया। मारे तवज्जो कजाए, जॾहिं हज़रत अब्दुल्लाह जी कुझु तबीयत बहितर थी, कुझु होश हवास में आयो, सहाबा खे चवण लॻो, ॿुधो हुज़ूर जा सहाबियो, मतां तव्हां सम्झो त मां हिन काफ़िरनि जी मार खाई आयो हां, त मुंहिंजो ईमान सुस्त थी वियो आहे, ईमान कमज़ोर थी वियो आहे। न न, रब्बे मोहम्मद जो कसम, इन काफ़िरनि जे मार खां पोइ मां अब्दुल्लाह इब्न मसऊद जो ईमान अञा वधीक मज़बूत थी वियो।
जेकने तहां मुखे इजाजत दियो सहाबा के चवण लगो हज़रत अब्दुल्ला जेकने तहां मुखे इजाजत दियो अल्लाह जो कसम हाने वरी बीहर काबतुल्लाह जे अंदर वनी करे वरी अल्लाह जे पाक कुरान जे तरानन के बुलंद किया जने चो से अल्लाह असां जो रब्बा हाने हिन दिल जे अंदर दुनिया वारन जो खौफ न हुजे भो न हुजे खौफ अल्लाह जो हुजे अज मूसा वायदो कयो त इंशाअल्लाह अज खां पो हिन दिल में खौफ हुंदो त अल्लाह वहदहु ला शरीक लहू जो हुंदो अब केंजो भो हुंदो गलायो केंजो भो हुंदो अल्लाह जो ऐ मूसा को वायदो कयो त अज खां पो तहां आले मोहम्मद जी इज्जत कंदव असहाब मोहम्मद जी इज्जत कंदो अहले बैत मोहम्मद जी इज्जत कंदो ऐ मूसा वायदो कयो सहाबा जी मोहब्बत जे सदके उलमाए हक उलमाए देवबंद जी भी इज्जत कंदो।